हाँ हाणे पंहिंजे दिल जूं समूरियूं हसरतूं पूरियूं कजई। अम्मा बाबा पूरी तरह ठीक तो थिए। मां ठीकु आहियां पुट, घर में ख़ुशी थींदी त वेतर ठीकु थी वेंदुसि। पर बाबा डॉक्टर अम्मा के अञा आराम करण लाइ चयो आहे। डॉक्टरनि जे ॻाल्हियुनि खे छॾे ॾे बाबा, उहे त चवनि था त ॿाहिरां वञी बाईपास कराए अच। तो इहा ॻाल्हि त कान ॿुधाई। घर में अॻे ई घणियूं परेशानियूं, वरी इहा ॻाल्हि बि करियां। ख़ुदा जा लख शुक्राना, असांजूं सभु परेशानियूं दूर थी वियूं आहिनि। हा मसाला त सभई हल थी आहे, ॿियो तोखे छा खपे? पर तुंहिंजे दिलि जे ऑपरेशन वारी ॻाल्हि गणतीअ में विझी छॾियो आहे। तॾहिं त मूं उहा ॻाल्हि घर में कान कई। पापा अमी भी कमाल था करियो, एडी अहम ॻाल्हि खे सीरियस न था वठो। पुट मूं लाइ अहम ॻाल्हि अकबर जो राज़ी थियणो। अदा वॾे जे अॻियां शर्मिंदगीअ जो अहसासु मूं लाइ हार्ट अटैक खां वधीक ॾुखियो हो। अकबर खे ख़ुदा सम्झ ॾिनी, न त मूंखे त पंहिंजे घर में रहण ज़हर पियो लॻो। इहा फौजिया त मूंखे ॾिठे ई कान थी वणे। अम्मा वीचारी हुई सुठी। जेको थियो सुठो थियो। बाबा अम्मा पंहिंजो ख्याल रखो, ॿाहिरां इलाज कराए अचो। तूं परेशान न थी पुट, मां वेंदुसि, पर पहिरीं अकबर जी शादी कराए पोइ वेंदुसि। शादीअ जी तयारियूं त सभु पूरियूं आहिनि, रुॻो अदा जमा लख तारीख़ पकी कराइणी आहे। हा पर इन लाइ त ॻोठ हलणो पवंदो। हेलो हेलो फौजी माँ। रॉन्ग नंबर। हेलो हेलो फौजी प्लीज फौजी फोन बंद न कजाए। फौजी तू आई ना तो पंहिंजे हथनि सम खे ख़त्म करे छॾियो। अञा पुछींदो त मां आहियां? मां तोसां हिकिड़ो भेरो मिलणु चाहियां थो। ॾिस फौजी इनकार न कजां। छा ॻाल्हाईंदे? ख़ाली खोखला लफ़्ज़ जंहिंजी का मानी कान हूंदी, को मतलब कोन हूंदो। ॿुध अकबर, तुंहिंजे लाइ इहो बहितर आहे ऐं तोखां वधीक तुंहिंजे घर वारनि लाइ बहितर आहे त तूं मूंखे विसारे छॾ। I can't फौजी, I can't फौजी। मां जॾहिं पाण खे विसारे सघियुसि उन ॾींहुं तोखे विसारे छॾींदुसि। मूंखे को हक़ कोन्हे तोखे कुझु चवण जो, पर मां त पहिरीं विसरियल हुयसि। जेकॾहिं तूं मूंखे यादि बि कंदे त हिन सां मूं ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधाए, तूं मूंसां छो मिलणु चाहीं थो? हिकिड़ो भेरो, सिर्फ़ु हिकिड़ो भेरो मां तोसां ॻाल्हाइणु चाहियां थो।
न तो चवी ते तू मूंसां आखिरी भेरो मिलण चाहीं तो तुंहिंजे घर जा दरवाजा त मुंहिंजे लाइ बंदि थी चुका आहिनि पर मुंहिंजे घर जा दरवाजा हेलो हेलो फौजी फौजी हेलो 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 फौजी हेलो फौजी हेलो फौजी 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 छा ॻाल्हि आहे तूं रोनी आई रोअण तुमखे नंढी नंढी ॻाल्हियुनि ते अची वेंदो आहे तोखे त ख़बर आहे मां हा तूं छा पई चवणु चाहियो अकबर जी फोन आई हुई छा थो चए मूंसां मिलण थो चाहे मां हुनखे इनकार न करे सघियसि अचे थो त भले अचे तालुका थो न ख़तम कया आहिनि असां त न कया आहिनि अमा तो हुनखे कुझु बि न चइजे अच पुट अंदर अच चाची मां सख्त शर्मिंदो आहियां फौजिया कमरे में आहे हुनखे शायदि ख़बर आहे तुंहिंजे अचण जी मां ॾिढी वियोसि त अलाए छा थियो मूंखे छा थी मां तुंहिंजे घर मां निकिरी हेसि ताईं पहुची वियसि ऐं पोइ बि ज़िंदा आहियां यकीन कर फौजिया तो खां सिवा पाण खे अकेलो तो समझा तुंहिंजे घर में त एतिरा सारा माण्हू आहिनि तॾहिं बि तूं चवहीं थो त मां अकेलो आहियां हाँ फौजिया एतिरनि सारनि माण्हुनि हूंदे बि तुंहिंजी शादी कॾहिं आहे मूंखे ख़बर न आहे तुंहिंजी शादी आहे तोखे ख़बर न आहे त कॾहिं आहे मूंखे सचुपचु तो ते ॾाढो रहम पियो अचे वाकई वाकई तूं महसूस करी थी त आऊं रहम जोॻो आहियां हाँ तूं असां औरतुनि खां बि वधीक रहम जोॻो आहे असांखां घटि में घटि माइट पुछंदा त आहिनि तोखां त हुननि इहो पुछण बि मुनासिब न सम्झियो वो तो कुछ लिखा है तो कोना अकबर अकबर तू मुझसे शादी छो कई तो की खबर कान हुई त तुझा माइट कोन मञींदा
मूंखे लॻे थो त तूं पंहिंजी जिंद छॾाइण लाइ मूंखे ढाल दौड़ इस्तेमालु करणु चाहीं थो। फौजिया न फौजिया इन्हें मुझे एतबार करिए ना। मूं तो ते हेॾो सारो एतबार कयो, पर हाणे लॻे थो त मूं ग़लती कई हुई। फौजी तोखे मूंसां मोहबत कान हुई, उहो तुंहिंजो डपु हुयो, तुंहिंजी मजबूरी हुई। न फौजी न, मूं कल तोसां मोहबत कई हुई। अॼु वो साॻी मोहबत आहे, पर तूं साॻियो कोन्हे। इहा कहिड़ी मोहबत आहे जंहिं मुंहिंजो घर तबाह करे छॾियो। फौजी आऊं मञा थो त मुंहिंजा ई हथ इन ॾोह में रंगियल आहिनि। आऊं ॾोही आहियां फौजी, आऊं ॾोही आहियां। Stop it, Akbar, stop it. प्लीज फौजी मुझे करे असां ॿिन्ही जे करे पंहिंजो फ़ैसिलो बदिलाए। प्लीज अकबर, मां हिन मौज़ू ते नथी ॻाल्हाइणु चाहियां। जेकॾहिं तूं पंहिंजो फ़ैसिलो न बदिलाईंदे त प्लीज प्लीज मूंखे बि मजबूर न कर। फौजी यो तुझे जिद है तो वो याद रख, तुझो यो जिद असां ॿिन्ही जी ज़िंदगी तबाह करे छॾींदो। अलीम तू करे आया है? अज है हाने हाने। अच्छा वे प्लीज। थैंक यू। सोहराब साहब ये मुझे मंगेंदो आहे अलीम। सब खुश आयो? चंगा भला ठीक ठाक यो खैर? सब खैर सही। तव्हां कीअं आहियो? तबियत ठीकु आहे? अलहमदुलिल्लाह। महिरबानी। गुड सब खैर हो? मामा मामी जन खुश आहिनि? सब खैर हो। पर तूं कीअं आहीं? मां बि ठीकु आहियां। भला चांहि हलंदी? ज़रूरु हलंदी। सोहराब साहब पाट पट्टे वाले के चाह ला चाहिए प्लीज। जी बेहतर। मेहरबानी। जी हाणे ॿुधाए ओचितो कीअं आयो आहीं? तुंहिंजी सिक लॻी उन करे हलियो आहियां। इहा कहिड़ी सिक आहे जेका एतिरे अरसे खां पोइ थी लॻे? सिक त हर वक़्तु आहे पर कमकारियूं आहिनि, छा कजे। भला घर विया आहीं? बाबा ऐं अम्मा तोखे यादि कंदा रहनि था? ऐं सिधो तो वटि आयो आहियां। एतिरी सिक? छो तोखे एतबार नथो अचे? अव्हां मर्दनि ते कहिड़ो एतबार? छो? वो मुंहिंजी दोस्त आहे न फौजिया, तूं सुञाणीस न? हा हा, जंहिं अमेरिका में शादी कई हुई। हा, हुनजो मुड़ुसु ॿी शादी पियो करे। वाकई? पर छो? सबब खे का अहमियत आहे छा? अव्हां मर्दनि वटि सौ सबब आहिनि।
पोइ कंहिंजी ज़िंदगी भले तबाह थी वञे। ॾाढी कावड़ आहे तोखे। मूंखे उन करे अञा चांहि बि न मिली आहे। पटे वालो मवाली आहे, अलाह जे केॾा गुम थी वियो। चङो घर था हलूं, उते हली पीअंदासीं। हलो। मासी फौजिया कीअं आहे? सॼो ॾींहुं कमरे में बंदि पई आहे। हा, अहिड़ियुनि हालतुनि में माण्हू जी ज़हनी कैफ़ियत बि अजीब थी वेंदी आहे। हुनजो पंहिंजो पाण खे ईअं कमरे में बंदि करे छॾणु सुठो न आहे। मां त घणो थी चवांसि, पर तोखे त ख़बर आहे उहा पंहिंजी मर्ज़ी वारी आहे। हा, पर हुनजो ईअं रहणु ठीकु न आहे। तूं ई सम्झाइसि, शायदि तुंहिंजो चयो मञी वठे। फौजिया मुंहिंजो चवणु मञींदी? ठीकु आहे मासी, मां कोशिशि करे थो ॾिसां। बल्कि असां ॿई गॾिजी कोशिशि कंदासीं त फौजिया इन ज़हनी बहिरान मां निकिरी अचे। मां फौजिया खे तुंहिंजो ॿुधायां थी। फौजिया, तूं ठीकु आहीं? छो तोखे बीमार थी लॻां छा? तव्हां डॉक्टर बि अजीब आहियो। माइटनि जे घर पे ॼण मरीज़ ॾिसण था अचो। छा कजे, बसि मरीज़नि सां ॻाल्हाए ॻाल्हाए ज़बान ई कुझु अहिड़ी थी वई आहे। डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं एतिरा ॾींहं हुईं किथे? मूं अव्हां खां कुझु पुछियो हो? हिते ई हुअसि। मां त अक्सर ईंदो रहंदो आहियां मासीअ सां मिलणु। पर तूं मूंसां मिलण त कॾहिं बि कोन आई। हा फौजिया, मां चाहियो त थिए, पर मूं परायो घर मुनासिब कोन सम्झियो। परायो घर? हा, मुंहिंजो पंहिंजो घर आहे ई किथे। छो फौजिया, हीउ तुंहिंजो पंहिंजो घर आहे। अॼु मूंखे ख़बर पई तूं आई आहीं त मां हलियो आयुसि तोसां मिलणु। न, ही तुंहिंजी मासीअ जो घर आहे। फौजिया, पर तुंहिंजो बि त आहे। शादीअ खां पोइ माइटनि जो घर औरत लाइ परायो बणिजी वेंदो आहे। मुंहिंजे लाइ त हाणे सभु घर पराया आहिनि। I'm sorry फौजिया, ईअं थियणु न खपंदो हो। I'm really very sorry। तूं ॻाल्हाई त ईअं पियो ॼण को मरी वियो हुजे ऐं तूं उज़र ख़्वाही करणु आयो हुजे। न न फौजिया, मुंहिंजो इहो मतिलबु त कोन हो। जेकॾहिं तूं मूंसां हमदर्दी करणु आयो आहीं त इहा तुंहिंजी भुल आहे। मां त पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां ऐं मूंखे कंहिंजी बि हमदर्दी जी ज़रूरत कान्हे। असीं सभु गॾिजी तव्हां खां माफ़ी वठण आया आहियूं। बस मियाँ उमेद अली खान, बाबा जेको थी वियो सो थी वियो। लिखे जा लेख आहिनि, इन में कंहिंजो कहिड़ो ॾोह आहे हाणे। हा दा, पर ॾोह त असांजो आहे न।
हिकिड़े अकबर जी ग़लती सॼे घर जी ग़लती आहे। न न न मियां हामिद अली खान, अकबर खे मां बि पंहिंजो बचो थो सम्झां ऐं हूअं बि वॾनि जो कमु आहे त बचनि जूं ग़लतियूं माफ़ कजनि। तव्हांजा वॾा वड़ादा, असीं तव्हांजा इहे थोरा लाहे की न सघंदासीं। में थोरनि लाहिण जी कहिड़ी ॻाल्हि आहे भेण, पंहिंजो पाण में घाटी वादी थी वेंदी आहे बाबा, इन जा कहिड़ा लेखा कबा पाण में। अदा पोइ भला शादीअ जी तारीख़ पकी करे छॾियूं। हाँ मियां उमेद अली खान, बाबा ज़ैनब कल्ह बि तव्हांजी हुई, अॼु बि तव्हांजी आहे बाबा। बस का बि तारीख़ रखी छॾियो। एतिरी देर खां फोन जी घंटी पई वॼे, खणी ॿुधी कोन थी त केरु आहे? फोन ते अलाए चे कीअं ॻाल्हाए पियो आहे। हेलो, हाँ न यार मां बाथरूम में हुउसि। हाँ 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 मां अधु कलाक में तयारु थी वेंदुसि। चङो, ओके। यो धोबी कपड़ा न मुंहिंजा? अलाए जे तोखां त मां पुछी थी अचां। बस बस ठहियो, पुछी था सघां थो। छोकिरी, ओ छोकिरी, बाबा कपड़ा आंदा आहिनि धोबीअ? सरकार सूबेदार साहब भला भला कहिड़ो हुकुम आहे बाबा? बाबा कमदार पाण आहियूं फ़क़ीर माण्हू, फ़क़ीर माण्हुनि जा कहिड़ा हुकुम थींदा आहिनि सूबेदार साहब। साईं अवां जे करे मथियां साहब नाराज़ थी विया आहिनि बाबा। बाबा पोइ इन में मुंहिंजो त को ॾोह कोन्हे न पुट? न साईं, ॾोह त मुंहिंजो आहे। सूबेदार साहब भायां पियो त तूं नौकरीअ में को नओं नओं आयो आहीं। न साईं, पर हिते नओं आहियां। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ बाबा, ज़िंदगीअ में जेकॾहिं तोखे तरक़ी करणी आहे त बाबा माण्हू माण्हूअ खे सुञाण लाइ अखि थार। सरकार सूबेदार साहब आहे नौजवान माण्हू, जवानी आहे दरिया वांगुरु, सो जोश बि घणो ऐं तकड़ बि घणी। हा बाबा, दरिया जी फूह जवानी हूंदी आहे 2-3 महीना, पोइ किथे पाणी बीठो हूंदो आहे बाबा, किथे वारी पई उॾामंदी आहे। बस सरकार, सूबेदार साहब हाणे उमेद त थोरी ॻाल्हि मां घणो कुझु सम्झी वियो हूंदो बाबा। हाँ, सूबेदार साहब नौकरी हूंदी आहे टोकरी बाबा, कॾहिं किथे कॾहिं किथे। असांजा इहे फ़क़ीराणा गुफ़्ता हमेशह हर हंधि तोखे पिया कमु ईंदा। समझी वियो साईं, आईंदा अव्हांखे शिकायत न थींदी बाबा। ख़ुशि हूंदे बाबा, ख़ुशि हूंदे, ख़ुशि हूंदे। हाँ बाबा, कमदार जी बाबा। साईं बाबा सूबेदार साहब जी का ख़िदमत चाकरी कर रहे। हाज़िर मुंहिंजा बाबा, हाज़िर। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। कीअं थो पाई सूबेदार साहब?
मूं तोखे चयो हो न असांजी सरकार दरवेश आहे दरवेश। अलाए यार मां तो सोचींदो पियासि त साईं जन जी कावड़ लहंदी अलाए न। अरे बाबा सरकार दरिया ते लहन बाबा, तूं हली आए दिल जो मेर धोई छॾियऊं। कमदार साईं जन खे मुंहिंजी पारत करे छॾ यार, बचड़ी वाल माण्हू आहियां, किथे रुली न वञा। सूबेदार साहब तूं को फिक्र ई न कर। अरे बाबा तुंहिंजा वॾा वॾा ऑफिसर बि सरकार जा सलामी अथई। सरकार जन त वॾी ॻाल्हि आहे न, पर माण्हू तूं बि भलो आहीं कमदार। सूबेदार साहब बानो हुया खादम सफ़ा, कॾहिं आज़माए ॾिस न। पोइ संगत पक्की? पक्की न तॾहिं बि कच्ची सूबेदार साहब। जी सर, जी सर। सर सभ खां पहिरीं त उन्हनि माण्हुनि खे पकड़णो पवंदो जेकी धाड़ेलनि खे मानियूं खाराइनि था ऐं सामान पहुचाइनि था। जी सर। पर असां रसूख वारनि माण्हुनि खे त हथ नथा लाए सघूं सर। हाँ सर। जी। हेलो हेलो। शुक्र जो लाइन कटी, जान छुटी। मास्तर के वठी तहां हाल पुछूंसि। ठीक है तू हल। अरे तू मास्तर आहीं या पाथारीदार आहीं? गूंगो आहीं छा? मां तोखां पियो पुछां। साईं अवां सवाल ही अहिड़ो कयो आहे, मां हुनजो छा जवाब ॾियां? जवाब न ॾियण माना कबूलदार थियण। कोर्ट में हुजी त टीप खाई वञी। साईं मुंहिंजो ॾोह धाड़ेलनि खे पाण वटि रहाई थो, मानियूं खाराई थो, मथां पुछी थो ॾोह? साईं मां पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िम आहियां, मूंखे ख़बर आहे त ॾोह छा थींदो आहे। त पढ़ियल लिखियल ऐं सरकारी मुलाज़िमनि खे इहा इजाज़त आहे त उहे भली ॾोह कनि। मूं ईअं त कोन चयो साईं, पर मां मुंहिंजी ॻाल्हि आराम सां ॿुधो त सही। ॾिस मास्तर, घणी होशियारी न ॾेखार। अञा त तोखे सिर्फ़ लाकअप में रखियो अथमि, चालान थी वई त ॻरी वेंदे। बस वारा आहियो साईं, मां मिसकीन मास्तर माण्हू छा कंदसि? सदो ऐं धाड़ेल जो संगती ऐं मिसकीन? सूबेदार साहब मां धाड़ेलनि जो संगती न आहियां। कुझु ॾींहं अॻु सदोरो धाड़ेल तुंहिंजे स्कूल में राति जो अची रहियो हो ऐं तो हुनजी वॾी दावत कई हुई। मां कूड़ न ॻाल्हाईंदुसि। सदोरो पंहिंजे टोले सां बराबरि आयो हो, पर हिन स्कूल में सोरी रही मानी ठाराई हुई। ईअं त सभु को चवंदो आहे त धाड़ेलनि असां वटि ज़ोरीअ मानी ठहराई हुई। सूबेदार साहब पंहिंजे साह बचाइण लाइ माण्हू धाड़ेलनि अॻियां मजबूर थियो पवनि। मूं ॿुधो आहे त सदोरो ज़मींदारनि खे जेके चिठियूं मोकिलींदो आहे उहे तोखां ई लिखाईंदो आहे। न साईं, अखरनि जी भेट कराए ॾिसो, जे मुंहिंजा हथ अखर हुजनि त पोइ भल जेका सज़ा वणेव सा ॾियो। ठीकु आहे, फ़िलहाल त लाकअप में आराम कर, पोइ ॾिसंदासीं। हिन खे वठी वञ। हलो उस्ताद। वाह ही अमरा केरन बाबू यूसुफ ढगा आहिनि, ॿियो केरनि? ढगा? हा। किथां आया आहिनि? हे परे जा आहिनि। कया आंदनि? रहंदनि ॿियो के? ओ रहंदा तोखे विकिणी विया आहिनि? हा। सदोरा तो बि जांचे जूचे वरिता हूंदा, बाहि जे तो त का सण बि दुरा। ॿियो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम नूर खान। यूसुफ खान खुश आं? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र। तू खुश आहीं? अल्लाह जी मदद। खैर नूरल आओ या ॿारनि ढगनि खे वठी ॿार हवा खाराए, असांखे पाण में कुझु ॻाल्हाइणो आहे। उथो उथड़ो। हलो कमाल, तूं बि गॾु वञी।
भाऊ यूसुफ हाल हवाल ने कीअं अचण थियो? बस रे यार सदोरा खान ॿुधोसीं त तूं कावड़जी पियो आहीं। सरकार वॾीअ चयो त वञी सदोरे खान सां ॻाल्हाए अच। सरकार असांजो साईं आहे, असां बि थोरा आहिनि संदसि। आओ शुक्र शुक्र, घटि में घटि थोरा त मञी थो। भाऊ यूसुफ सरकार जन जा असां ते थोरा बराबरि आहिनि, पर असीं बि संदसि आई वेले कम ईंदा आहियूं। ईअं आहे की न? ईअं त बराबरि आहे सदोरा, पर सरकार वॾी हमेशह तोखे पंहिंजो माण्हू सम्झो आहे। माण्हू असीं कंहिंजा बि न आहियूं। हयातीअ तूं आसरो पले हलंदा वतऊं त पंहिंजी मुड़सीअ ते। हा ईअं त बराबरि आहे, पर सदोरा माण्हू जी पुठ मज़बूत हुजण बि ज़रूरी आहे। पुठियां तो जहिड़ा जो संगती वेठा आहिनि। मां त हूअं ई तुंहिंजो बानो आहियां। भाऊ यूसुफ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए। पुछ। सुभाणे पुलिस सां मुक़ाबलो थियो त न की सरकार जन असांजे पारो अची विढ़ंदा, न को तूं ईंदे। सुभाणे पुलिस सां मुक़ाबलो थियो त न की सरकार जन असांजे पारो अची विढ़ंदा, न को तूं ईंदे। बस बस ठहियो, तो त यार ॻाल्हि ई ख़तम करे छॾी वियो। पर तूं एतिरो त ॿुधाए त कावड़ियो छा ते आहीं? सेठ जे पुट खे असांजे टोले खयो, तो वटि अमानत करे छॾे वियासीं। छोकिरो वञी माइटनि खे मोटी मिलियो, पर असांखे टको बि न मिलियो। छो? तूं छा थो सम्झी त असीं पैसा वठी खाई वियासीं? बाक़ी छोकिरो माइटनि खे मुफ़्त में मिलियो। सदोरा खान पत करी न त हिकिड़ो पैसो बि हराम आहे जेकॾहिं असांखे मिलियो हुजे। छो? सेठ सुञो सखणो आहे छा? सेठ सुञो सखणो कोन्हे को, पर सरकार वॾीअ ते संगत जा तमामु वॾा ॿार अची पिया। जे सरकार जन खे बि ॾोकड़ न मिलिया त पोइ भाई यूसुफ असां बि हथु खयो। सदोरा हींअर ॻाल्हि ॿुधी अथई, संगत में कुपत कान कबी। अरे बस ठहियो यार ठहियो। भला हिकिड़ो कमु कर। हिकिड़ो न 10 कम चओ, 10। ॿुधो आहे त सूबेदार तोसां ठही वियो आहे। मार तोखे बि सभु ख़बरूं थी पवनि ॿियो। अदा ॻाल्हि ॿुधी अथई, ठहियो अञा कोन्हे, बाक़ी पर लाइन ते आणियासीं पियो, अची वेंदो। यार असांजे करे हिकिड़े वीचारे मास्तर ग़रीब खे लाकअप में बंदि कयो अथसि। मास्तर यार अथई? न, मास्तर वटि यार ज़ोरी मानी खाधी हुईसीं, हिकिड़ी राति बि रहियासीं। पोइ छॾायूंसि? हा, हुन वीचारे ग़रीब कहिड़ो ॾोह कयो। बस दफ़ो सम्झ त छुट्टी वियो न। हा वाह यार यूसुफ वाह। अदी मियां उमेद अली खान तोखे पाण सां गॾु लंडन कोन वठी वियो? अदा मूं त घणो ई चयोमांसि त परदेस में को पंहिंजो माण्हू साण हुजे,
पर कोन मञे। ॾाढो सियाणो माण्हू आहे अहमद अली खान, ॾाढो सियाणो माण्हू आहे दी। वो अकेलो घुमण फिरण चाहींदो हूंदो। बाबा ऑपरेशन कराइण वियो आहे, घुमण ते न वियो आहे। हा पुट ऑपरेशन कराइण वियो आहे, पर विलायत खां जेके ऑपरेशन कराइण वेंदा आहिनि न बाबा, उन्हनि जे लाइ घुमण फिरण मना कान हूंदी आहे। हा अदा ख़ैर सां ऑपरेशन थी वञेसि पोइ भले पियो घुमे फिरे। अलाह ख़ैर कंदो, अलाह ख़ैर कंदो अदी, अलाह ख़ैर कंदो। अकबर पुट तूं अलाए छो चुप वेठो आहीं? न साईं बसि ईअं। अदी मां मियां उमैद अली खान सां ॻाल्हि कढी हुई त अकबर खे छॾ मूंसां ॻोठ त कुझु माहौल खां वाक़ुफ़ु थिए। त साईं ॻोठ त पिया ईंदा आहियूं ऐं माहौल खां बि थोरी घणी वाक़फ़ियत आहे। पुट अकबर खान बाबा हाणे उहे अॻूणा ॻोठ कोन रहिया आहिनि पुट, माहौल फिरी वियो आहे। हिकु ॿिनि ॾींहंनि में माहौल जी ख़बर कोन थी पइजी सघे। पर चयोसीं माहौल खां वाक़फ़ियत रखी छा कंदुसि? पुट अकबर मुंहिंजा वारिस ज़ैनब तूं आहियो, मूंखां पोइ सभु कुझु तोखे संभालणो आहे। जी जा साईं। इन करे ई पुट अकबर मां चवां थो त मुंहिंजे हूंदे ॻोठ जे माहौल खां तूं वाक़ुफ़ु थी वञ बस। हा अबा अदा जिन सच था चवनि। अदा भली ख़ैर सां पिण सां ऑपरेशन कराए अचे त अकबर पोइ ॻोठ ईंदो। आंटी हिकिड़ी ॻाल्हि चवां? हाँ चओ। फौज़ी तमामु बहादुर ऐं ख़ुददार आहे। तुंहिंजी वेझी साहेड़ी आहे, तूं त ज़रूरी हो चवंदी। न आंटी फौज़िया मुंहिंजी साहेड़ी आहे, मां उन करे कान थी चवां। फौज़ी जी जात जे मां ई हुजां हा त शायदि हालतुनि सां समझौतो करे छॾियां हा। अलाए जे बहादुर आहे या चरी आहे। ज़हीन माण्हू थोड़ा थोड़ा चरिया बि हूंदा आहिनि आंटी। तॾहिं त ॾुख बि घणा ॾिसंदा आहिनि। छा साईं फौज़ी जहिड़नि माण्हुनि जे लाइ चयो आहे त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। सखी पिया खे सखी पिया खे मिली त जा चांदनी तो सिवा न थींदी अची त मुंहिंजे उमास में छो त रात कान थींदी सखी पिया खे मिली त जा मिली त जा। वेरी सैड। कहिड़ी महिल आई आहीं? मां इलाही देर खां आंटी वटि वेठी हुयसि। मूंखे त ख़बर कान्हे। तू होश में हुजे न तोखे ख़बर हुजे। छो मां तोखे बेहोश पई लॻां? तोखे त इहे ख़बर कोन्हे घर में केरु आयो केरु वियो। साईं जिन जो मूड त ठीकु आहे?
अज मां तोसां झेड़ो करण आई आहियां। पर मुझे ॾो तूं छा हालत बनाई आहे पंहिंजी? छो छा थियो आहे मूंखे? मां त बिल्कुलु ठीकु आहियां। पंहिंजो पाण खे कमरे में बंदि करे वेठी आहीं, इहो छा आहे? हिन में कहिड़ी ख़राबु ॻाल्हि आहे? ईअं त चरी थी पवंदे। अॻु में कहिड़ी सही आहियां। तूं त मूंखे सुञाणे थी जमीला। मूंखे लॻे थो त मां हिकु ऊनी खाई में किरी पई हुजां जितां निकिरण जी का बि वाह कान्हे। फौजिया, तूं त तमामु बहादुर आहीं। मूं हींअर ई आंटी सां इहा ई ॻाल्हि पे कई। बहादुरी ऐं बेवकूफ़ीअ में फ़र्क़ु ई केतिरो आहे। तूं अकबर जो घर छॾे पछताई त कान पई? मुंहिंजी त सॼी ज़िंदगी पछताव बणिजी वई आहे। जमीला, तूं कॾहिं क्लिफ्टन वई आहीं? ऐं हुते वारीअ में फाथल जहाज़ खे ॾिठो अथई? वीरान, बर्बाद, बड़बांग। फौजिया प्लीज, पाण में हिम्मत पैदा कर। जिंदगी इते ई त पूरी कान थी वई आहे। मूंखे कंहिंजी बि हमदर्दी जी ख़ैरात न खपे। मां उचे ॻाठ जीअं जीअण चाहियां थी। तूं चाहीं त इहो मुश्किल कान्हे। मां चाहियां त? हाँ फौजिया, हाँ। नए सिर शुरुआत कर। यूनिवर्सिटी में तुंहिंजी नौकरी अञा भी कायम आहे। उते मोटी अच। नए सिर शुरुआत की? पर ये एतिरो सवलो त कान्हे। मां सफ़ा टुटी पई आहियां जमीला। टुटल टुकरनि खे मां केॾां कयां? टुटल टुकरनि खे जोड़नो पवंदो। फौजिया, ॿियो को रस्तो कोन्हे। साईं, मानी लगाया ना? छो आखिर छो तू भूत बनजी मुझे ज़हन ते सवार थियो आई? आखिर छो? साईं, छा थियो? तोखे कंहिं सॾायो? हलो ता वालेकुम सलाम। अचो तो यूसुफ खान, किथे आयो? सूबेदार साहब, खुश चंबलो जोड़ मताड़ो। खुश आयो, खैर खुश आई? सब सुख है। वेहो। हाँ वेहो। केड़ा हाल वाल आहिनि यूसुफ खान? हाल वाल पोइ कंदासीं, पहिरीं मिठाई घुराए। मिठाई? मिठाइयूं खोड़, पर ख़बर तो पए त मिठाई आहे छा जी? छो तोखे ख़बर ई कान्हे? म्या तुंहिंजी बदली थी हुई, मुर्गो लाइन हाज़िर पे थिए। हाँ यूसुफ खान, ॿुधो त मूं बि हुयो, पर इहो ऑर्डर त रुकिजी वियो। ये पाण रुकिजी वियो आहे न। अरे बाबा, सरकार पाण वञी रोकाए आया हुआ। सची? हाणे मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदुसि? बाबा हयल बि सरकार जी हुई, वरी रोकाए बि पाण ई आया। अच्छा, तरस। तो हीअं कर, जल्दी वञ, 2 किलो मिठाई वठी अच ऐं खीर पती चांहि ठाराए। तरस तरस बाबा तरस। बाबा एॾी मिठाई केरु खाईंदो?
भला बचंदी न स्टाफ खाईंदो तूं वञ यूसुफ खान मां ॻोठ ईंदुसि सरकार जी महिरबानी मञा बाबा सरकार हिते आहिनि कोन वेलनि कराची मोटी अचनि मां पाणे तोखे इतला कंदुसि ठीकु भला ॿियो त सभु ख़ैरु आहे ॿियो त सभु ख़ैरु आहे पर यार तोखां हिकिड़ी शिकायत आहे कहिड़ी शिकायत यार तो असांजो हिकिड़ो माण्हू लाकअप में बंदि करे रखी छॾियो आहे मज़ाक न कर यूसुफ खान तुंहिंजे माण्हू खे मां लाकअप में रखंदुसि यार मां हाणे ॾिसियो पियो अचांसि जे तूं ॻाल्हि कंहिंजी थो करीं मास्तर ॿियो वरी केरु मास्तर पर हुन त मूंसां तुंहिंजी ॻाल्हि कान कई अरे अदा हू वीचारो मिसकीन ग़रीब उहो तोखे छा ॿुधाईंदो हाणे उन खणी न ॿुधाई मां त ॿुधायां पियो न माण्हू कीअं आहे माण्हू कीअं बि हुजे तूं मूं ॾे ॾिस मूं ॾे एॾो वॾो लाचार छा अरे यार सूबेदार साहब मज़ो सफ़ा न कई अरे दाजे लाचार न हुजे मां तोखे मिंथ कयां भाऊ जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ पाण बि हथ कढिया ईअं चओ न कुझु न छा ॻाल्हि आहे अञा जागी पई मूंखे कुझु ॻाल्हाइणो आहे तोसां ॻाल्हाइण लाइ ॿियो को वक़्तु कोन्हे कहिड़े वक़्तु ॻाल्हायां ॾींहं जो तूं हूंदो कोन आहीं ऐं रात जो लाइ कहिड़े वक़्तु ईंदो आहीं इहा शिकायत त सॼे घर खे आहे मां पंहिंजे लाइ पई ॻाल्हायां घर जे ॿियनि भातियुनि जे तरफ़ां कोन पई ॻाल्हायां छो तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे हिते तकलीफ़ का बि कान्हे अटो लटो जो सभु कुझु आहे पोइ बाक़ी मां रुॻो इहो पुछण थी चाहियां त मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे